100 खां वधीक बैन अक़वामी इमदादी तंज़ीमनि ऐं इंसानी हक़नि जे ग्रुपनि गज़ा में वॾे पैमाने ते ख़ुराक जी खोट बाबति ख़बरदार कंदे आलमी बिरादरी ते ज़ोर ॾिनो आहे त हू तुर्त जोगा क़दम खणनि। मेडिसन सांस फ्रंटियर्स, MSF, सेव दी चिल्ड्रेन ऐं ऑक्सफैम समेत ॿियनि तंज़ीमनि तरफ़ां जारी कयल गॾियल बयान में चयो आहे त गज़ा जा रहवासी इंतहाई मुश्किल सूरतहाल खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि ऐं संदनि ज़िंदगियूं ख़तरे में आहिनि। ॿिए पासे इसराइल जेको इलाइक़े में इमदादी रसद खे कंट्रोल करे थो, इमदादी तंज़ीमनि जो बयान रद्द कंदे इन खे पंहिंजे ख़िलाफ़ ऐं हमास जे हक़ में प्रोपेगेंडा करार ॾिनो आहे। होॾां गज़ा में हमास इंतज़ामिया समेत सिहत वारी वज़ारत जो चवणु आहे त गुज़िरियल 24 कलाकनि दौरान ख़ुराक जी खोट सबबि वधीक 10 फ़लस्तीनी फ़ौत थी विया आहिनि, जंहिं बैदि आचर खां वठी फ़ौतियुनि जो अंग 43 थी वियो आहे। गॾियल क़ौमनि मूजिबि इस्पताल में माण्हुनि खे ख़ुराक जी खोट सबबि शदीद बीमारियुनि जी हालत में आंदो पियो वञे। यादि रहे त इसराइली मार्च जे शुरू में गज़ा ॾांहुं इमदाद जी फ़राहमी मुअत्तल करे छॾी हुई ऐं 2 हफ़्तनि खां पोइ हमास ख़िलाफ़ फ़ौजी कार्रवाई ॿीहर शुरू कई, जॾहिं त बयान में चयो वियो आहे त बाक़ी यरग़माल जी आज़ादी लाइ हमास ते दबाव विधो पियो वञे। इंसानी हक़नि लाइ कमु कंदड़ तंज़ीम जो चवणु आहे त डॉक्टरनि ख़ासि तौर ते ॿुधायो आहे त ॿार ऐं बुज़ुर्ग ख़ुराक जी संगीन खोट सबबि शिकार आहिनि।